मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई ये छथी चली थी वही जा मवाली मां चेक थी कया ते किथे कारतूस जो छुरो तो खे लगी ना पयो होजे तो तू मवाली आई तो कदे का खबर ही कोन पई होंदी। हाँ सही मां आया ब किंका गयो बच्चो जो छुरो अटकी लगंदो तो मुखे खबर ब न पवंदी। यो निभागो वलू बनी ते बंदूक छो खणी आयो होंदो कब्जी कर ओ माफ कजाए बनी ते कब्जो करण बियो छला आयो होंदो। इहा बनी लालू ईदन वारन खे ॾिनी हुई ईदन वारन वरी खपाए ॾिनी उनखे व्याज ते वल्लूअ खे वल्लू हाणे 1.5 लख कोन छॾींदो न हां हू त कंहिंखे 5 रुपया बि सिधा कोन थो ॾिए। मां त पहिरां ई रड़ियूं कयां पई त ही फॾी वारी ज़मीन न कर हाणे तू अदा लालू खे धारे उनखे ॿुधा। हा ईअं त करणो पवंदो न फ़िलहाल त अकेलो बंदूक खणी आयो सुभाणे न हू माण्हू वठी अचे ऐं असां मवाली मां बि मवाली किरड़ बि मवाली फैज़ू बि मवाली पहिरें धक सां हथी काथी वेंदासीं। मां त चवां थी छॾ बनीअ जी पचर फोन कर त उहा महीने जी पघार वांगुरु पैसा मोकिले। उहा पघार त मासी सेठियाणीअ ॾे बाबो गोबाटो मोकिलींदो आहे बाक़ी मां त जवान जमाला हटो कटो हां पाण कमाए पाण खावां न त पोइ ठीकु आहे ॿियो को कमु कर छॾ बनीअ जी पचर इहो वलू ॾाढो ॾिंगो अथई। मां वॾो खां वॾो ॾिंगो आहियां मां जहिड़ो करणु नथो चाहियां किथे तूं अकेली न थी वञी। ख़बर आहे तो वॾा मुक़ाम भरिया आहिनि बसि इहा बनी छॾ अधे लालू सां खुली ॻाल्हि आहे तूं इहो चओ त जेतिरा वलूअ जा पैसा बनीअ में फाथल आहिनि न उहे हुनखे ॾी त बनी आजी कराए। हा हा मां फोन कयांसि थो छोकिरी आहे या कलेक्शन कोप रुकी दट 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 हाणे को माण्हू न मारे विची के वड़े न वड़े पर विचार कयो ज़रूर वलू केडी निभागा मुझो हां फाड़ी दे तू मुके दे त खबर है या वरी छा दिलांदी सही तो जे हुते घर में कहीं बे के थोड़ी आड़ींदस। अच्छा अच्छा हिन बंदूकड़ी नाले चाहिए ना मैं दुश्मन तड़ी ते तमाम जरूरी आ वलू किथे इए न थे तो दुश्मन ते दामान कंदे कंदे तू पांजी दिल में अरमान खई वलियो वनी वलू जे ये बम बारूद ठाया है न ये उनन जा सजण कोन थया चरी हेड़ी शयूं घर में हुंदियो न त कुत्तो बिलो घर में कोन लड़ंदो वो भी तो जे हुंदे केरिंदो ओ मुझे मतलब आता है हो असा वट खाण पीण ला कुछ ही कोने को कुत्तो बिलो असा ले वर किथे लड़ंदो वलू ये तो वारी घणो कंदी बंदूक है जो खपाए घर जला राशन वठिया बुध एक मुल्क में जंग लगी फायरिंग थी वने ज़िलज़िलो ज़मीन में अची वने पो मानी घुरंदी हां पो त भजण जी कंदी है न मां मरा या न मरा पर तू जरूर मरदे छो त हली हवा ते पियो बुध कमदार कोड़े के मु ऑर्डर लिखराए छडियो वनी फोड़ी सोड़ी न फोड़ी सोड़ी न उगाड़ी वनी करे पेट पालियूं कमदार कोड़ो आई जड़ी धूड़ तेरी छाई हैं धूड़ के खींचे छाई के खींचे जेको पंज पाण दे समझी मुर्गी बेड़ा के लिया सजोड़ी सिर खाई लीजे हाने ड्रॉप थी ने भेड़ मां हां जय जाती मु कदे जयो उनके तो पाजी थी तोरो पुटो मिठू आगू कदो बची आस उनन त पाजे बूथ ते दांगी मली पर वक्त सा तू जे करे अखियूं पटी है ने तने सेठाणी के गंज मथे ते खड़ाए और रवानो के आसा घर दे तो असा पाजे घर में हुजू है न ये न धड़का कोन थी मरूंगा ने भागा ओथली माई सनड़े दिमाग वाली औरत मोदी बेस्तियाणी के एतरो फुरियो एतरी फुरलुट कई त बाजो हिकु घर ते जा 50 घर ॾींदो सास न तॾहिं बि मां हुनजो कर्ज़ी आहियां। शुक्र कर जो थोरे में जान छुटई जेकर वञी कोर्ट ते वञी दाऊं करे असांखे छिकराए टकराया न मां त हुजाई कोन ऐं तूं थी वञी मुंहुं घुर माना इने करे गोड़ गमसान कर जे बजाय इहो तव पाजे बूथ ते बड़े कारो मथे ते कड़िया लियासी बोलो कम करसी डाडो बाकी न खबर थी न वलू के वड़े न वड़े विचार करो जरूर करे मां त इहो पई सोचां मां तुंहिंजो तो गिरह खजे त मां तो मां आज़ाद थियां ॾाढी बुछड़ी थियां तुंहिंजे पुठियां मर त मुंहिंजी जान छुटे छा थी सोची मां मरां न वलण सोचा पई त पंहिंजो खाइण पीअण जो गुज़र सफ़र कीअं थींदो सब समझा
पोइ अची त पोइ बंदोबस्तु कयूं था। चोरी चिलकणी ऐं पुछेसि त सही त इहो ट्रेपारीअ जहिड़ो मोह छो कयूं वेठो आहे? को हेठि मथे त न थी वियो अथसि इहो छा चवंदा आहिनि मोह ब्लड प्रेशर? मिठू ओ मिठू तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। लॻे थो त तुंहिंजो ब्लड प्रेशर लो थी वियो आहे। मुंहुं ई सफ़ा ख़राब थी वियो अथई, ॼण फूकड़े मां कंहिं हवाए कढी छॾी आहे। हले बंदूक तुंहिंजो ठका चिलकणी। हे मां मानीअ जे करे कोन परेशान आहियां, मां बाबा वलूअ जे करे परेशान आहियां। परेशान बि थिए वरी कंहिंजे लाइ थो पियो जंहिं तोखे पंहिंजो ई न सम्झो। पुट त परे जी ॻाल्हि आहे। ओ मासी मां इन जे करे परेशान कोन आहियां छो, हू मूंखे अकेलो छॾे वियो। मां त बाबा वलू जे व्याज जे पैसनि लाइ परेशान आहियां। इन में तूं परेशान छो थो थिए मिठू? मिलेसि न मिलेसि उहो त मामा वलूअ जो मसइलो आहे न। तोखां पुछी थोरी माण्हुनि खे व्याज ते पैसा ॾींदो। अल्लाह अल्लाह इहा ॻाल्हि न आहे। बाबल वलूअ मूंखे वॾे करण जो बिल पेश कयो आहे ऐं उन में व्याज जी शरह तमामु घणी सवाई आई अथई। मूंखे इहा तुंहिंजी कोन सम्झ में आई ॿोली। जे पाण खे सम्झ में आयो अथई कुझु अखर त असांखे सवलीअ सिंधीअ में सम्झाए। पर मूंखे सम्झ में अची वियो आहे जंहिं ॾींहं का हुन ठुकरायो आहे उन ॾींहं का सम्झ में आयो आहे परायो नेठ परायो आहे परायो नेठ परायो आहे। हो बेक़दरे बाबल सां प्यार कयो मूं। कलाम जो कीमूं न करे, किसो ॿुधाए त असुल माजरा छा आहे? दुके खां वठी दवाऊं ताईं जेको बाबल वलूअ मूं ते ख़र्च कयो आहे न उन जो व्याज थो वठे। इन ज़माने त मुंहिंजे मुड़ुस ते लोन खयल आहे जीअं जॻहनि ते वठिबो आहे। हा मुंहिंजी चिड़किड़ी, ही तुंहिंजो मिठल मिठड़ो व्याज जे पिंजरे में फासी पियो आहे। जे मरी वियुसि न त मुंहिंजा नंढड़ा टिबड़ू टिबड़ू बचा बि इन बाबल जे व्याज में पिया लोड़ींदा। ईअं अलाए कीअं थो तोखां व्याज वठे? मां बि सेठियाणी आहियां। सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। मिठल खां मामा वलू तुंहिंजो सुर कोन थो घुरे, उहे पैसा तो घुरेसि ब्याज समेत जेके हिन ते ख़र्च कया अथई। मड़े पुटनि खे पालणु, उन्हनि खे वॾो करणु पीउ ते फर्ज़ आहे। इन फर्ज़ खे बाबल वरू कर्ज़ में तब्दील करे मिठल जूं मुश्किलातूं वधाए छॾियूं आहिनि। बचनि त आसरो पलियल अथसि। इहो पीरू पेटी कसी बि खसियूं हलियो वेंदुसि। बचनि सां उचायूं वेठो आहे, मोह फिरो हुनजो कमरो। लालू साहब असांजी वलूअ मां जान छॾा। वलूअ मां या वलूअ जे व्याज मां? लालू साहब वलू जे व्याज मां जान छॾा। वलूअ जे व्याज मां अॼु मां तव्हांजी जान छॾ रहियां। वरी सुभाणे वरी पहुचंदो त जाड़ा खन कुते खे झलजाए। जाड़ो खान उहो नो व्याज आहे लालू साहब। ॾिसो हिकिड़ी के मां जान छॾाई कोन अथव, वरी पाण खे नई छतरी चिंबड़ाइण जे चकर में छो? लालू साहब तव्हां पाण त चयो जाड़ा खान कुतो झलजाए। अड़े उमिड़े मिसाल में इहो चइबो आहे, मिसाल ॾेई मुंहिंजे ॻोठ जा अबोझ इंसान आहियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो जेको वलूअ जो व्याज आहे उन मां तव्हांजी जान हिकिड़े शर्त ते मां छॾाईंदुसि, तव्हां वलू खां वरी व्याज ते पैसा कॾहिं बि न वठंदो। लालू साहब मजबूरी थी थियूं वञनि, छा कजे? जुआ ऐं नशे वारी मजबूरी खां सवाइ जेकर तव्हांजी ॿी का बि मजबूरी हूंदी न, मां तव्हां सां वाइदो थो कयां जेतिरा तव्हांखे पैसा खपंदा न मां तव्हांखे ॾींदुसि, बग़ैर कंहिं व्याज ते आसान किस्तुनि में मूंखे वापसि कजो। बसि न? लालू साहब जिंदाबाद। लालू साहब जिंदाबाद। लालू साहब जिंदाबाद। बसि वलूअ खे पंहिंजो मूर वापसि कजो। बाक़ी जेको व्याज भरियो अथव न उहो छुटो, छो त हाणे मां वलूअ खे पाणे पुरुष घुमायां थो। सिंगल न डबल। डबल छा हिते ट्रिपल पुरुष घुमंदो, ट्रिपल। ॾे ख़बर कहिड़ी? उस्ताद किरड़ी न किरड़ किरड़ किरड़। हा हा मां सम्झां थो खुरड़। किरड़ न किरड़ किरड़। उस्ताद ॾे नौकर त बूंदी सिंगर वठी जाए बिना नालो मटायूं भला। हिकिड़ो बुखिया ॿियो नाला ॾुखिया, वठण में ॾुखियाई त थींदी न, पर मूंखे सम्झ में नथो अचे त बल्लू बंदूक बि खणी आयो वरी फायर बि न कई, ईअं ख़ाली मोटी वियो। इहा ॻाल्हि सम्झ में न आई। उस्ताद थी सघे तो कारतूस घर में विसरी आयो जन। सुठो छो जो कारतूस विसारे आयो, न त ॿिन्ही खे ठोके हा त हिक ॿिए सां ताजत बि कोन करे सघूं हा। उस्ताद ईअं थी नथो सघे जो हिक ॿिए जा मुंहुं न ॾिसूं। अरे असां ॿिन्ही खे मारे हा त हिक ॿिए जो मुंहुं कीअं ॾिसूं हा? उस्ताद अली लालू खे वलू वारी बंदूक जी दाह ॾियूं। बंदूक जो हिन में कहिड़ो ॾोह आहे जो बंदूक जे लिए दाह ॾियूं? ॾोह त वलूअ जो आहे न, जेके बंदूक खे खणो ज़ोरीअ खणी आयो। मां त सम्झां थो बंदूक चयो हूंदसि भाउ तूं कढ, मां कोन हलंदीसांइ, पर हे ज़ोरीअ खणी आयुसि। उस्ताद हल त हलूं, वलू वरी न मोटी थे।
हा सही थो चई ॻाल्हि गुरुड़। उस्ताद गुरुड़ न किरड़ 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 सॼे सीने में नालो न अथई साईं। यार हेॾे जेको बि आई माइटनि जो ई न अछायो त न ई। अच्छा हलूं था तो जेकर हलां तो जवाब न आहे तोखे। कोरोना से डरना है, डरना नहीं है। कारोबार को यारो तोखे कहता परायो लेना हिन महांगाई जे दौर में एड़ी थुल्ही औरत भाई आहे शहर जी ढगिया जो किन पितो काए सुजी हुई आहे। हाँ आंटी भली आई है जी आई है खुशी है ना बचड़ा खुश थई ना। ॻाल्हि ॿुध कज़बानो मां पंहिंजी जान ख़तरे में विझी तोखां इहा पक करण आयो आहियां त वलू खां तलाक वठी करी थी मूंसां शादी आसरो ई न कयां। मां पंहिंजा कम त ॾिसो मां पाण वलूअ मां बेज़ार हां मां त हुन सां विहण जा बहाना पई थी ॻोल्हियां पर तूं त मरण जा बहाना पियो थो ॻोल्हीं। कज़ी जेकॾहिं तूं मूंखे वरी बि क़बूल करे वेझी न त मूंखे मरण बि क़बूल आहे। मिठल जी मां केरु आहे? खैर त आहे न? हा वलू खैर आहे अधी सदोरी आहे पाड़े वारी सॾु ॿुधाइण आई आहे। ठीकु आहे अरे अधी माशूकड़ीअ मुंहिंजो मतिलबु आहे अधी सदोरीअ खे चओ त जेकॾहिं काज में ठका कढण जी का ज़रूरत आहे त पोइ हीअ बंदूकड़ी हाज़िर आहे हथ रखण जी देरि आहे ऐं कारतूस हिन हार जो कोन तिरकंदो सिधो जी सीने में ठा कंदो सीने लाल लॻे जा ठा करे के ओ चवे थी त असां शादियुनि में ठकाव न आहियूं कढाईंदा ओ इन जे करे त शामियाननि में सोराख थी वेंदा आहिनि न त डेकोरेशन वारा पैसा भराए वठंदा आहिनि इन जे करे चएथी न खपनि असांखे इहे ठकाव। निभागा तूं त पेर ड्रा है इहे सम्झ त इहा बंदूक वलू वटि जेका आहे उहा तो जे लाइ तयार थी आहे। वञा थो पर सही ॿुधा किस्त रिपीट करी थी मुंहिंजो मतिलबु मूंसां शादी करी थी या बसि कमु रुॻो थोरे ठिशके ते हेॾो हुन जहिड़ो कयो न आहे मूं तलाक घुरी न आहे। ठीकु आहे त मां अॼु खां ई हथु फेराना थो। कसी ॻाल्हि त ॿुध। जी जी मिठल जा पी वलू। हाँ मिठल जो पी मां आहियां इन गोबे खे छो थी चवीं? ॿुध इहा भला माशूकड़ी तोखे काज जो सॾु ॾियण आई आहे या देगिन रधाइण जो ऑर्डर ॾियण आई आहे? अञा दोस्तो रहिजी वियो जो सामान लिखाइण में देरि लॻी वई अथसि ॾाढी बुख लॻी आहे। न वलू मां चयोमांसि त भई चांहि ढुक पीआरे ने पर वञे थी। भला जेकॾहिं मांझा ते लाइ तयारु कोन्हे त चईसि त भला ॿ टे गिराइड़ा त मूंसां गॾु हयूं वञे। न इहे चए थी मां मानी खाई आई आहियां। सदकी यो छा है पर ज़ाइफा या घर में तो न कहीं घुरे पे तो ॾिसी कसी भला इन माईअ जी चाल चलत तोखां सुठी आया। छा मतिलबु आहे तुंहिंजो? मुंहिंजी चाल चलत सुठी न आहे अखियूं कढी छॾी थी साईं तो ॾापटे थो पई माई खे ॾिसे पियो। लालू मां वेहा। अरे वेठो ही या छा वेहंदे? यार खौफ़ में ख़बर ई नथी पई त बीठो आहियां वेही रहियो आहियां। खौफ़ कहिड़ो ज़िलज़िलो थो अचे छा आहे मसलो छा आहे? ॿुधायां थो सॼी ॻाल्हि तफ़सील सां ॿुधायां थो रुॻो ॿुध। तफ़सील न ॿिनि लफ़्ज़नि में ॻाल्हि ख़तमु कर जेका ॿिनि लफ़्ज़नि में ख़तमु थी वञे बाक़ी घाए वॾो थो करी या तुंहिंजी ॻाल्हि शाम ताईं हलंदी जल्दी ॿुधा मूंखे टाइम न अथई। हा लाला न तूं सही थो चईं टाइम वाक़ई सफ़ा ईअं पाण में मिली कमज़ोर थी वियो आहे मुंहिंजो मतिलबु नंढड़ो थी वियो आहे। जे कलाक मिंटनि जे मिसल थी विया आहिनि ॾींहं कलाकनि जे मिसल थी विया आहिनि जेके कलाक आहिनि उहे महीननि जे मिसल थिया आहिनि महीना जेके सालनि जे मिसल थी विया आहिनि ऐं जेके साल आहिनि उहे अछनि जे मिसल थी विया आहिनि असां उन्हनि जे मिसल थी विया आहियूं। ईअं मिसल में एॾो टाइम गुज़रियो आहे ख़बर नथी पए कल्हो को ॾींहुं आहे जुमो हो निमाज़ पढ़ी अथऊं हाणे वरी अॼु जुमो हाणे ॾे मुंहुं। अरे त पोइ हुनखे 7 ॾींहं गुज़रिया हफ़्तो पूरो थियो न पर हक़ीक़त इहा अथई त ॿुध
भला जंहिं ॻाल्हि जी तकलीफ़ अथई उहा ॻाल्हि मूंसां कंदे या असुल में ॻाल्हि इहा आहे त वल्लू ॻाल्हि मां ॻाल्होड़ो थो करे, खच्चर खे घोड़ो थो करे, जवान खे पोरो थो करे, वेकिरे खे छोड़ो थो करे ऐं सूतलीअ खे नोड़ो थो करे ऐं सफ़ा चए थो टोड़ो थो करे, भित खे भञी लोढ़ो थो करे, जंहिं औरत जा चेल त्योहार उनखे ठोड़ो थो करे ऐं गुलेल हणी मथे में हेॾो ॻोढ़ो थो करे। मां चवांसि तो हीड़ो हो वरी होड़ो थो करे। बस मां ॿाहूं थो ॿुधायां भई मोट मसाला तमामु घणा आहिनि, मुंहिंजी जान छॾे। असुली मक़सद वारी ॻाल्हि त ॿुधण लाइ तयार ई नाहे। अड़े ॻाल्हियुनि जी गंढ त पोइ पहिरियां माण्हू मक़सद जी ॻाल्हि ॻाल्हाईंदो आहे न। लालू विंध प्लस गेल मां इन जे करे कंदो आहियां, तूं यादगिरी जो कचो, मां का बि ॻाल्हि ॿुधाए जॾहिं हलियो वेंदो आहे न पोयां तोखां यादगिरी विसरी वेंदी आहे, पोइ मुंहिंजो कमु उते जो उते रहियो पियो हूंदो आहे। इन जे करे विंध ऐं गेल करणु मूंखे फर्ज़ थो थिए। अड़े ॿाहूं थो ॿुधाए मूंखे यादगिरी ॼाणण लाइ मूंखे सिर हणंदो कर, ॼाणी न हणंदो कर। ॻाल्हि ॿुधायां थो हाणे। असुल ॻाल्हि इहा आहे त बंदूक खे वल्लू खणी आयो है, अञा मवाली ॻाल्हि न करे, मतिलब जी ॻाल्हि हिकिड़े जुमिले में चई थे वात गोदो थियो अथई, पोइ अञा ॻाल्हि खे फैलायां न। अरे वल्लू बंदूक खणी आयो पर छो? अलाए इहो त मूंखे ख़बर न आहे, पर हुनजो बूथ ऐं बंदूक ॿई गॾु ॾिठमि न, मूंखे इरादा महसूस पिया थियनि त ज़मीन ते कब्ज़ो करणु आयो। ॿुध तव्हां ते को फायर वायर थियो? न भला को हवाई फायर वग़ैरह? न मूं त कोन ॿुधो। को दड़को दहमान? न। त पोइ कीअं थो अचे त बंदूक खणी कब्ज़ो करणु आयो? बाबा फायर थियो आहे, मथां किरड़ या फेज़ो फायर ॿुधो हुजे। अड़े ॻाल्हि ॿुध, मूंखे तव्हां मोबाइल ते एतबार ई कोन्हे को थोरी भंगड़ी पियण खां पोइ तव्हांखे वाटर बि बेराज थो लॻे, तंहिं करे वलूअ जी छटी तव्हांखे बंदूक थी लॻे। न लाला न एतिरा बि वियल न आहियूं जो छटीअ खे बंदूक सम्झो। वधीक तूं ॻोठ जो चङो मुड़सी, जे छटीअ खे बंदूक ते तो तुंहिंजी मर्ज़ी आहे, असांखे मञणो पवंदो। ठीकु आहे, मां हिन बंदूक जे पिया सूत्री साहिब खे लॻायां थो, पर ॿुध ये ॻाल्हि ग़लति निकिती न, अहिड़ो छोड़ो कंदो मां जो राज सदाई। हा भली तूं सूतलीअ खे चओ, बाक़ी मां बि पंहिंजी संगत फैज़ू ऐं निरड़ खे पुछी तोखे ॿुधायां थो। अड़े निरड़ न किरड़। हा इहो निभागो किरड़। हा चङो मां हलां थो। महिरबानी। हा जी महिरबानी। मुझे वञण जी या बंदूक वारी ॻाल्हि ॿुधाइण जी? फिलहाल तुंहिंजो हितां वञण जी महिरबानी बस। हल दुनिया बेज़ार आहे असां माल अच्छा जेको ॿुधण लाइ तयारु न आहे। हाणे बंदूक अलॻि आहे, छटी अलॻि आहे। बंदूक छटी नथी जॻह, छटी बंदूक कोन थी सघंदी, पर हाणे बंदूक ऐं छटी जो मिले थी ऐं चवनि था ॻोठ जा चङा मुड़स, हिननि जी मर्ज़ी आहे न, हिननि जी ॻाल्हि मञणी पवंदी, भले ऊंधी कर सिधी कर, का ॻाल्हि न आहे। न ॿुध न, बंदूक जे थी पई त पोइ। अरे बंदूक हुजे या छटी, हलो हितां मां चवां थो तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर अथव छटी। हल सुहिणो सजण लॻे थो मूंखे नकाब में, पकड़नि जे पोयां झंगवा ओ मां कया चंडवा। मुआ शर्म खे टाटाए करे आयो आहीं छा? पर आयूं मायूं ॾिसी गाना तो ॻाई? मूं त वॾो कलाम ॻायो, जेकर न तोखे दिलि सां लॻो त पोइ भला मां छा कयां? कलाम और तू ॾिसी पोइ थो ॻाई? मुंहिंजी आदत आहे न। त कहिड़ी आदत अथई? मां हूअं भरू झूंगारींदो रहंदो आहियां। झूंगार भली, पर उते झूंगार जाते गार न मिलई। अॻे ई अधु माण्हू आई, जंगुन में इंगड़ी ही माए न, त कहिड़ी वञी ज़मीन सां लॻंदई। असल में छा आहे जो मां वांदो हाँ ऐं मूंखे वांदीअ जी तलाश हूंदी आहे। तव्हां वटि भला टाइम आहे? टाइम ई त कोन्हे, असल में मां वॾी निभागी आहियां। हाणे भला ॾिस, मूं जहिड़नि खे न पुठी ॾींदी त निभागी सॾिबी आहे न। पहिरियां पूरी ॻाल्हि त ॿुध न, फिरोन जी अॻठ विझणी। ॿुधा भला आफ़रीअ में भरियल ढगी। मां जॾहिं अञा 20 सालनि जी हुयसि त मुंहिंजी पहिरीं शादी पई थिए। पहिरीं? माठ कोन कंदे मुंझारा। जॾहिं मुंहिंजी पहिरीं शादी बि थिए ऐं निकाह पढ़ण लाइ मौलवी बिस्मिल्लाह कई, 11,000 जी तार घोट जे मथां किरी पई ऐं मुंहिंजे मथां दिलो पाणी वारे उथारियो वियो। ॾाढो ॾुख थियो। जेको मरी वियो उहो तुंहिंजो ॾाढो छा? अॻिते ॿुध, वरी साल खन खां पोइ हिकु नौजवान सां मुंहिंजी शादी पई थिए। हा पोइ उहो बि निकाह खां पहिरियां प्यालो करे वियो? न, उन सां निकाह बि थी वियो। मुबारक हूंदई। न्याणी तूं उथारी तरस त मुबारक जा पाचका भरियूं पिटूं। भला अञा अॻिते किसो आहे छा? हा, खेवण जा पुट जी। मुंहिंजो मतिलबु घोट निकाह खां पोइ जॾहिं ढकणी भञण जी रस्म ते पहुतो त ओचितो बिजली चमकी। मुंहिंजो मतिलबु त खिवण? हा, उहा अचे घोट जे मथां किरी ऐं मोड़ अचे मुंहिंजे झोल में किरिया। मुंहिंजो मतिलबु आहे त अञा कुआरी आहीं न?
ॿी शादी पिणे कई छा? टी बि कई? हा, उहो निकाह बि थी वियो, लांग बि थी वियूं। घोट ऐं मां हिक खट ते वेठा हुयासीं, पर ख़ुशियूं मुंहिंजे नसीब में किथे। छो? काश उन वक़्तु लाइट न हुजे हा त मुंहिंजो घोट बची वञे हा। लाइट न हुजे हा? पर थियो छा? जीअं ई मुंहिंजो मुंहुं ॾिसण लाइ रओ मथे कयईं, पोइ अटैक पइजी वियुस, उते ई ढेर थी वियो। सफ़ा अहिड़ी ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक ई छा? पाण फ़ैसिलो करे। गाड़ी वियो, जमीन दी वसिया, आसमान खणी वियो। अबे ओए कमदार कूड़ा। अरे छा है फोटन जा बूढ़ा कमदार कोड़े चवण सां किरब थी वठई। अरे 24 कलाक जेके फॾनि लाइ फण खयो वतन न, उन्हनि खां त किरब करणी सही है। कमदार कीड़ा। पर इहो हर हर मारंग जहिड़ो बूथ खणी मुंहिंजे अॻियां अची छो थो? दर्जा कड़ा। अरे मूंखे बि तव्हांजा इहे किना मुंहुं ॾिठे कोन था वणनि। बसर जी खल। अरे मां त उहा ज़मीन ॾिसण आयो आहियां जिते तूं ऐं तुंहिंजो भोतार वल्लू कब्ज़ो पिया कयो। अरे सो बि 1.5 लख में। ॿुधो था त उते कमांड विझो अथव, ॾाढो वॾो फसल थियो आहे। कमदार टोंटी अंदर न साड़ हणाए न सोटी। अरे मार त तव्हां ॿई खाईंदा हो। हू तुंहिंजो सुरंदे जहिड़ो भोतार ऐं ॿियो तूं आंगूठे जहिड़ो कमदार। अरे मां थो चवां पंहिंजी इन किनी ज़बान खे लगाम ॾे, न त ज़बान खे छिके ही वेड़े वेड़े हथ कढंदोमांइ न त लाटू वांगुरु गोल फिरंदे। अरे तूं मुंहिंजी ज़बान छिकी दे। सी ग्रेड माण्हू जा डी ग्रेड कमदार। लॻे थो तुंहिंजी बुत ते खारश वधी आहे, तोखे खरखणो हणणो पवंदो। अरे छॾ तूं मूंखे। छॾ कोड़ा, छा था कयो? छॾ यार, मुंहिंजो अघु ई अंदरि सड़ी वियो। हे जेॾी महिल मिले थो जीर ॾेई थो वञे, जीर। हा साईं, अंदरि तो सड़े पुट जो जहिड़ो पीउ ॾाॾे जे नाले जी ज़मीन हिननि खां खसी वई आहे। टोनी, कमदार जा यार हूंदा न, तव्हां त सफ़ा ॿार हो। अकुल कयो अकुल। सुभाणे लालू ऐं वलू ठहंदा, तव्हां खां पुछंदा ई कोन। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध टोनी, जिथे विढ़ंदा कयो न त उते विढ़ो जिथे 5 माण्हू हुजनि। तव्हांखे छॾाइनि त सही न, तव्हां विढ़ंदो बि कोन। इहो त शुक्र आहे वक़्त ते गुज़रियासीं, न त हणी हिकु ॿिया भाङा लाहे विझो। हद थी वई। एतिरो त सूर मूंखे कमदार कोड़े जे धकल कोन ॾिनो आहे जेतिरो तव्हां ॿिन्हिनि मथे में सूर विझी छॾियो आहे। चङा इहो त वक़्त ई कोन्हे को। वञी मरो, विढ़ो, हलिया सुमर। तो छॾाइण बि कोन था, ईअं हलिया था वञनि। हल सब्र करो, ॿी किस्त में वेंदासीं। हल हल हाणे हल हल। अबे निकल यादे, चल बे। मवाली हाणे ॿुधा, तो अधे लालू सां ॻाल्हि कई त वलू बंदूक खणी आयो हो। हा चयो मां, छितो लॻो पियो। केर वलू? न इहो तोरो भेणो लालू। छो के छित चकायो अथसि छा? न न, मूं अञा वल्लू वारी ॻाल्हि मश ॿुधाईमांसि। पोइ छा बसि दड़का ॾेई कढी छॾियईं। मतलब त अधा लालू वलूअ जे पारां पियो ॻाल्हाए। न वल्लूअ जे पासे न आहे। मूं जंहिं महिल ॻाल्हायो न त हुन बि पोइ लालूअ बि ॻाल्हायो। पोइ जंहिं महिल लालूअ थोरो ॻाल्हायो त पोइ वरी मूं बि ॻाल्हायो। पोइ मां ईअं ॻाल्हाईंदे पियो वञां न त पोइ वरी लालू विच में मूंखे टोके पियो। वरी लालूअ थोरो ॻाल्हायो त पोइ मां पियो ॻाल्हायां। पोइ जंहिं महिल ईअं ॻाल्हायूं पिया न हिक ॿिए खां, त हिक ॿिए खे ॿुधूं पिया त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं बि सही न। पोइ ईअं हिक ॿिए खे पिया ॻाल्हायूं त पोइ बस मां सम्झी वियसि। तो ॾियारी हई हूंदी घणी, तॾहिं त अधे लालू तोखे दड़का ॾियो ताक मां ॿाहिरि कढी छॾियो। न ॾियारी किथे आयमि। चरी मां त वल्लूअ वारी ॻाल्हि पियो हुनखे ॿुधायां त अच्छा मां हिकिड़ो मवाली, हिकिड़ो ॿियो मवाली मुंहिंजो त फैज़ू यादि आहे मुंहिंजो, ॿियो हिकिड़ो असांजो किरड़ो मवाली आहे। इहे असां वेठा हुआसीं बनीअ ते कमु पिया कयूं त ओचितो तो वल्लू ॿिजु नाली बंदूक खणी आयो जंहिंमें 2 नाल हूंदा आहिनि, कारतूस में 2 पवंदा आहिनि। पोइ उहो खणी आयो असांखे सिधो अचे असां ते कयईं। पोइ मुंहिंजे यार जेके मवाली आहे उहे सम्झी विया ॻाल्हि खे त जहिड़ो थियण वारो आहे। पोइ हू भॻा पोइ हिते लिकी, पोइ कचा भींड हयऊंसि। पोइ हिननि भींड हयां लालू न वल्लूअ खे माना तकलीफ़ थी त भींड था लॻनि। पोइ हुन सम्झो त भींड धप हणंदा। पोइ बंदूक खे हेॾे होॾे करे पोइ भॼणु शुरू कयईं। हीउ भॻो ईअं तीली कयो भॻो पियो वञे। पोइ मूं हकुलूं ॾिनियूंमांसि। मां चयो न वेंदे जवान जा पुट। पोइ बस ख़ुदा जे वास्ते बस। ओ त लालू हो जो तोखे धिकारी औताक मां ॿाहिरि कढी छॾी। मां तोखे घर मां केॾा कढा, मां ई वञा थी।
हालत ॾिसो भाऊ तव्हां ॿुधायो मां घणो थो ॻाल्हायां हिन ॻाल्हायो बि थोरो थो पर सड़को मूंखे टोके थो घणो थो ॻाल्हाए ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।